बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मच्छीअ जूं कतरियूं चङी तरह धोई साफ़ु करे उनखे हल्को लूणु ऐं हल्को कारो मिर्च लॻाए असां ख़ुश्क अटे मां ॿोड़ींदासीं। हे ॾिसो मानी पचाइण जो जेको अटो आहे उनजो उन मां चङी तरह असां मच्छीअ खे ॿोड़ींदासीं कतरियुनि खे। पोइ तेल में ढके तरींदासीं। ढक इन लाइ ॾींदासीं त जीअं गरम तेल जूं पुंगियूं असांखे न लॻनि। जॾहिं मच्छी हिकु पासे तरिजी वञे त उथलाए ॿिए पासे तरींदासीं ढके। जेसिताईं ही मच्छीअ जूं कतरियूं तरिजनि ओसिताईं असां हिकु मसालो तयारु करे रखंदासीं। मसाले में शामिलु कंदासीं चाट मसालो, पीठल धाणा, पीठल ॻाढ़ा मिर्च, गरम मसालो। इहे सभु मसाला मिक्स करे असां ख़ुश्क मसालो तयारु कंदासीं। जॾहिं मच्छीअ जूं कतरियूं चङी तरह तरिजी वञनि, मच्छीअ जी कतरियुनि खे असां चङी तरह ज़ोर ॾेई तरींदासीं त जेको बि अंदरि पाणी हुजे उहो निकिरी वञे ऐं मच्छीअ जूं कतरियूं कड़क थी वञनि। पोइ कढी इन जे मथां असां ख़ुश्क मसालो जेको ठाहे रखियो आहे उहो हणंदासीं ऐं मथां गरम तेल विझंदासीं। अहिड़ी तरह बक़ाया बचियल गरम मसालो बि असां इन जे मथां विझी ऐं गरम तेल मथां विझंदासीं। तयारु आहिनि असांजी मज़ेदार तरियल मच्छी, लाजवाब ऐं जल्दी ठहंदड़।